अल्लाह जल्ल जलालहू ओ मुझा करीम रब अज 21 सफ़र ओ मौला अज हिन जुमले जेके भी सलवातूं पढ़ियूं से जेके भी सलवातूं मिलियूं इन्हनि जो सवाब फातिहा कुल शरीफ़नि जो सवाब अॼो के हिन महफ़िल मजलिस जो सवाब फातिहा जो सवाब जुमले सॼे दुरूद पाक जो सवाब ख़ुसूसतन करबला जे शहीदनि जी बारगाह में पेश कयोसीं। अल्लाह इमाम हुसैन जो वास्तो थी इमाम हुसैन मौला जो वास्तो थी फ़कीर अरबाब अली साईं जो अॼो को ख़ैर अॼो को न्याज़ अॼो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में क़बूल ओ मंज़ूर फरमा। ओ मौला अम्मा सैयदा ज़ैनब जेको करबला खां कूफे खां शाम ताईं सफ़र कयो हुसैन मौला जे लाइ रुअंदी रही उन सैयदा ज़ैनब जो वास्तो थी ऐं मज़लूमनि जे सफ़र जो वास्तो थी अॼु जेके भी दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार असांखे सिवाय ग़मे हुसैन जे दुनिया जे ग़मनि खां निजात ॾे मौला। ओ मौला ए करीम फ़कीर अरबाब अली साईं खे साईं जे पुटनि बटणनि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। बाबा हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जे बचड़नि तो बीमारियूं मुश्किलातूं सभु दूर फरमा। ओ मौला शौकत अली फुलपोटो साईं खे सेहत ॾे ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। अल्लाह यार फुलपोटो साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला जुमले असां सभिनी जो अॼु बेड़ो तार। अल्लाह महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। ओ मौला ए करीम इमाम हुसैन जो वास्तो थी ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। ईरान जे दुश्मन के निस्तो नाबूद फरमा। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। इरशाद अहमद साईं खे सुमरो खे नौकरी अता फरमा। साईं जे अम्मा मिठी खे सेहत अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।